17 अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोड में खबर ॾींदा हलूं त इस्लाम कोड में फंक्शन लीग जे तरफ़ां पाक आर्मी जे हक़ में यकजहती तौर शानदार रैली कढी वई। रैली प्रेस क्लब इस्लाम कोड खां थींदे टाउन मोड़ वटि पहुती। रैली में शरीक मुस्लिम लीग फंक्शन लीग जे कारकुननि ऐं पीर साईं पागारे जी जमायत पारां पाकिस्तान जिंदाबाद पाक आर्मी जिंदाबाद जा ज़ोरदार नारा हणी रहिया। पाकिस्तान सां यकजहती जो इज़हार कयो। इन मौक़े ते रैली में शरीक तमाम अॻुवान खिताब कंदे चयो त पाकिस्तान हिकु अमन पसंद मुल्क है। असां जे हिन इस्लामी मुल्क जे अमन पसंद पॉलिसी है। असां जंग नथा चाहियूं, असां अमन चाहियूं था। जे अगर भारत धमकियूं बंद न कयूं त पाकिस्तानी फौज मुंह तोड़ जवाब ॾियण जे सलाहियत रखे थी। रैली खे फंक्शन लीग जे ज़िले सदर सुल्तान राजड़ जाफर हुसैन विकियो, अल्लाह बचायो विकियो, अब्दुल गनी मेमण, करीम ॾिनो मेहर, रियाज़ शाह बुखारी, डॉक्टर शंकर लाल वाकवाणी, आकाश हरेश मंझियाणी, डॉक्टर राजकुमार मानकवाणी, डॉक्टर किशोर केसनाणी, रमेश वसनाणी ऐं ॿियनि शहरनि रैली में भरपूर शिरकत कई। हिननि चयो आहे त पाक आर्मी पाकिस्तान जी जान जी हिफ़ाज़त करण में हिकु कदम बि पोइते न आहे। पाक फौज जी जवाननि हर ॾुखे वक़्त में मुल्क जे बॉर्डर ते बी अवाम जी हिफ़ाज़त कई आहे। असीं पाक फौज सां गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।